इतवाक़ी ॿुधाए त बांग्लादेश जी पाकिस्तान ख़िलाफ़ हिकु ॿी तारीख़ी फतह रावलपिंडी टेस्ट मैच में पाकिस्तान खे शिकस्त ॾेई वाइट वॉश करे छॾियो। बांग्लादेश 4 विकेटूं विञाए 185 रन्स जो हदफ़ पूरो करे वरितो। उन खां अॻु बांग्लादेश पाकिस्तान खे पहिरीं टेस्ट मैच में 10 विकेटुनि तां शिकस्त ॾिनी हुई। बांग्लादेश 2 मैचुनि ते ॿधल सीरीज़ 2-0 तां पंहिंजे नाले करे वरिती। बांग्लादेश पहिरियों भेरो पाकिस्तान खे होम ग्राउंड में वाइट वॉश करे तारीख़ रक़म करे छॾी। शान मसूद जी कप्तानी में पाकिस्तान लाॻीतो 5 टेस्ट सीरीज़ हाराए वियो आहे। होम ग्राउंड में पाकिस्तान जी बैटिंग बॉलिंग ऐं फील्डिंग बुरी तरह नाकाम वई। एक भेरो ॿीहर खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे बांग्लादेश जी पाकिस्तान ख़िलाफ़ हिकु ॿी तारीख़ी फतह रावलपिंडी टेस्ट मैच में पाकिस्तान खे शिकस्त ॾेई वाइट वॉश करे छॾियो। बांग्लादेश 4 विकेटूं विञाए 185 रन्स जो हदफ़ पूरो करे वरितो। उन खां अॻु बांग्लादेश पाकिस्तान खे पहिरीं टेस्ट मैच में 10 विकेटुनि तां शिकस्त ॾिनी हुई। बांग्लादेश 2 मैचिस ते ॿधल सीरीज़ 2-0 तां पंहिंजे नाले करे वरिती। एक भेरो ॿीहर खे ॿुधायूं त बांग्लादेश जी पाकिस्तान ख़िलाफ़ हिकु ॿी तारीख़ी फतह रावलपिंडी टेस्ट मैच में पाकिस्तान खे शिकस्त ॾेई वाइट वॉश करे छॾियो। बांग्लादेश 4 विकेटूं विञाए 185 रन्सुनि जो हदफ़ पूरो करे वरितो। हिन खां अॻु बांग्लादेश पाकिस्तान खे पहिरें टेस्ट मैच में 10 विकेटुनि तां शिकस्त ॾिनी हुई। बांग्लादेश 2 मैचुनि ते ॿधल सीरीज़ 2-0 तां पंहिंजे नाले करे वरिती। बांग्लादेश पहिरियों भेरे पाकिस्तान खे होम ग्राउंड में वाइट वॉश करे तारीख़ रक़म करे छॾी। शान मसूद जी कप्तानी में पाकिस्तान लाॻीतो 5 टेस्ट सीरीज़ हाराए वियो। होम ग्राउंड में पाकिस्तान जी बैटिंग बॉलिंग ऐं फील्डिंग बुरी तरह नाकाम थी वई आहे। बांग्लादेश जी पाकिस्तान ख़िलाफ़ हिकु ॿी तारीख़ी फतह रावलपिंडी टेस्ट मैच में पाकिस्तान खे शिकस्त ॾेई वाइट वॉश करे छॾियो। बांग्लादेश 4 विकेटूं विञाए 185 रन्सुनि जो हदफ़ पूरो करे वरितो। बांग्लादेश जी पाकिस्तान ख़िलाफ़ हिकु ॿी तारीख़ी फतह रावलपिंडी टेस्ट मैच में पाकिस्तान खे शिकस्त ॾेई वाइट वॉश करे छॾियो आहे। बांग्लादेश 4 विकेटूं विञाए 185 रन्स जो हदफ़ पूरो करे वरितो। उन खां अॻु बांग्लादेश पाकिस्तान खे पहिरीं टेस्ट मैच में 10 विकेटुनि तां शिकस्त ॾिनी हुई। बांग्लादेश 2 मैचुनि ते ॿधल सीरीज़ 2-0 तां पंहिंजे नाले करे वरिती। बांग्लादेश पहिरियों भेरो पाकिस्तान खे होम ग्राउंड में वाइट वॉश करे तारीख़ रक़म करे छॾी। शान मसूद जी कप्तानी में पाकिस्तान लाॻीतो 5 टेस्ट सीरीज़ हाराए वियो। होम ग्राउंड में पाकिस्तान जी बैटिंग बॉलिंग ऐं फील्डिंग बुरी तरह नाकाम रही।